तालीमी बालगान में ता सभिनी बुजुर्गन के खुशामदीद। अॼु आम तव्हांखे सेखारींदसि ॾिसो बोर्ड ते विच जो फर्क साईं तव्हांखे सही फर्क ख़तम करे छॾियो। शाबाश, अञा घणो कुझु सिखनि वे साईं तव्हां सही ग़लति लिखियो आहे। अरे साईं ग़लति थींदो आहे। वे वे मां सेखारियां तोखे वे साईं तव्हां सही न लिखियो, ग़लति तव्हां सही न लिखियो। अरे वे सही सही त लिखियल आहे, ग़लति सही थींदो आहे छा? चुप करे मां तव्हांखे सेखारियो जरा थी आहे, चुप करे साईं तव्हां सही त सही न लिखियो। साईं तव्हां ग़लति जो ग़लति लिखियो आहे। ये समझो छो थो? अरे निभागो हे सही ऐं हीअ ग़लति। हाणे सही खे ग़लति कीअं कयां, ग़लति खे सही कीअं कयां? हेलो हाँ कंफ्यूजन हाँ हाँ मैं सब कुछ जाना हूँ। ठीक है ठीक है लालची सोई हुई गलत आहे लिखण ॾांहुं बि कोन थो अचे हलियो असांखे पढ़ाइण लाइ। मां थो ॾिसां कीअं लिखबो आहे सही ऐं ग़लति जो फ़र्क़ु। कीअं लिखबो अथव हाणे ख़बर पई? सही ऐं ग़लति हाणे विच फ़र्क़ु बेकार सभु उस्ताद थियो। बुज़ुर्गो मां तव्हांखे सेखारियां थो सही पोइ हीअ वारी सही ऐं हिन ग़लति जे विच जो फ़र्क़ु छा छा। सिगरेट लसवार गुटका खाइण पियो माना ग़लति कम आहे, कुकर विढ़ाइण ग़लति कम आहे। निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़णु सुठी ॻाल्हि आहे। निमाज़ पढ़ंदव साईं सही ग़लति no 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 no